अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इंटरव्यू सीरीज़ में सत्तार सरवी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यूज़ जो मरहलो ज़ोरनि शोरनि सां जारी आहे। दोस्त मूंसां राब्ते में बि आहिनि, जिन जा इंटरव्यू सुठा थिया आहिनि उहे मूंखे थैंक्स बि चवनि था। मुंहिंजी हालांकि इंतहाई थोरी कोशिशि आहे दोस्तनि खे अवेयर करण में, दोस्तनि जी खे गाइड करण में, पर उनजे दोस्तनि जी महिरबानी आहे जिन माण्हुनि मूंखे पर्सनली इनबॉक्स बि कया आहिनि, पर्सनली फ़ोन बि कया आहिनि ऐं हुननि इहो चयो आहे त साईं तव्हांजो जेके वीडियोज़ आहिनि उहे असांजे लाइ ॾाढियूं कारगर साबित थियूं आहिनि। हिकु त असांखे मोटिवेशन मिली आहे ऐं ॿियो ख़ुदि असांखे ॼाण में जेको इज़ाफ़ो थियो आहे उहो असांजे लाइ सहूलियत बणियो आहे। इंटरव्यू जे मरहले दौरान जॾहिं असां डेमोज़ ॾिना आहिनि या जॾहिं असां ॻाल्हायो आहे त असांखे ईअं महसूसु थियो आहे त ॼण तव्हां असां सां गॾु मौजूदु आहियो हुते ऐं तव्हां असांखे कुझु ॿुधाए रहिया आहियो। इहा उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जिन कुशादा दिलीअ जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं उन्हनि जी बि महिरबानी आहे जिन हिन ॻाल्हि जो इज़हार न कयो आहे, यकीन उन्हनि जे दिलि में इहा ॻाल्हि ज़रूरु हूंदी। सो हाणे शाह लतीफ़ जे हवाले सां कुझु बुनियादी सवाल इहो त बाबा बाने ख़ान जो जेको रिसालो आहे शाह साईं जो ॿुधाईंदो त उन में घणा सुर आहिनि? तव्हां चवंदो साईं 31 सुर आहिनि बाने ख़ान वारे रिसाले में। अच्छा बाबा भला इहो ॿुधायो तव्हां असांखे त अलहदाद जंजीअ वारे रिसाले में घणा सुर आहिनि? साईं उन में 36 सुर आहिनि। वरी तव्हां खां पुछनि था त भला इहो ॿुधायो त अलामा आया काज़ीअ जे रिसाले में घणा सुर आहिनि? तव्हां चवंदो साईं 29 सुर आहिनि। तव्हां खां पुछंदा बाबा कहिड़ो सुर आहे जेको उन अलामा आया काज़ी जे रिसाले में कोन्हे? तव्हां चवंदो साईं सुर केॾारो कोन्हे। ख़ैर ॻाल्हियुनि मां ॻाल्हि निकिरे थी। तव्हांखे चवंदा बाबा आतम कथा ऐं सवाने उमिरि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, ॿुधाईंदो असांखे? तव्हां चवंदो साईं आतम कथा यानी को फ़र्दु पंहिंजे जीवन जी कथा पाण लिखे, ऑटोबायोग्राफी जंहिंखे अंग्रेज़ी में था चऊं। बायोग्राफी यानी ज़िंदगीअ जो अहवालु, ऑटो माना पाण लिखे माण्हू, ठीकु आहे। त आतम कथा यानी माण्हू पंहिंजी जीवन जी कथा, जीवन जी जेका बि हासिलात आहे, नाकामियूं आहिनि ऐं जेके बि मसइला आहिनि, जेके बि मुंझारा आहिनि, जेके बि हासिलातूं आहिनि, सभु जॾहिं माण्हू गॾु करे हिकिड़ी जाइ ते रखे थो ऐं लिखे थो त उनखे असां चऊं था आतम कथा, फ़र्दु पाण लिखे। पर सवाने उमिरि में छा हूंदो आहे जो सवाने उमिरि फ़र्दु पाण न लिखंदो आहे, को ॿियो लिखंदो आहे। मिसाल मुंहिंजी लाइफ ते अगरि को ॿियो अची लिखे त उहा सवाने उमिरि चइबी ऐं मां पंहिंजी लाइफ ते पाण लिखां त इहा थींदी आतम कथा। हाणे ॿिन्ही में बुनियादी फ़र्क़ु इहो आहे त जॾहिं माण्हू आतम कथा लिखे थो त यकीनन उहो उन में एग्ज़ाग्रेशन खां बि कमु वठे थो, यानी वधाउ खां बि कमु वठे थो। किथे माण्हू कूड़ बि ॻाल्हाए सघे थो, माण्हू खे झल पल त कान्हे का, पंहिंजी हरूभरू जी बि तारीफ़ करे सघे थो ऐं पंहिंजा ऐब या पंहिंजूं उणायूं उहो लिकाए बि सघे थो। माना आतम कथा में इहो इम्कान मौजूदु हूंदो आहे त उन जी जेका सचाई आहे उहा बहरहाल सवाल या निशान हूंदी आहे, छाकाणि त माण्हू ख़ुदि पंहिंजी ज़ात जे बारे में घटि सच ॻाल्हाईंदो आहे। इन जे करे इहो इम्कान मौजूदु हूंदो आहे त आतम कथा, बहरहाल आतम कथा जी इंपॉर्टेंस मौजूदु आहे। पर सवाने उमिरि में छाकाणि त को ॿियो लिखंदो आहे त इन जे करे उहो इहो फ़र्क़ु न रखंदो आहे ऐं जेको जीअं उनखे शख़्सियत जे बारे में इल्मु हूंदो आहे, महसूसु कंदो आहे, ख़बर पवंदी आहे, मुतालियो कंदो आहे त उअं ई उहो लिखंदो आहे। त इन जे करे आतम कथा जी भेट में सवाने उमिरि खे वधीक इंपॉर्टेंस मिले थी। ॿियो सवाने उमिरि में छा हूंदो आहे जो उहा जंहिं माण्हू जी उमिरि जे बारे में सवाने उमिरि लिखी वञे थी उन माण्हू जे नाले सां उनजो नालो उहो हूंदो आहे। मिसाल जे तौर ते तव्हांखे चवंदा बाबा मिस्किन जहान ख़ान खोसे जी सवाने उमिरि कंहिं लिखी आहे? तव्हां चवंदो साईं मोहम्मद बख्श मजनू। तव्हांखे चवंदा हिकिड़ी आतम कथा आहे वही खाते जा पन्ना, ॿुधाईंदो कंहिंजी आहे? तव्हां चवंदो साईं लक्ष्मण कोमल जी आतम कथा आहे। अच्छा भला बाबा इहो ॿुधायो असांखे त हिकिड़ी आतम कथा आहे ॾुख सुखनि जी सूंहं, ॿुधाईंदो इहा कंहिंजी आहे? तव्हां चवंदो साईं इहा ताजल बेवस साहिब जी आहे। वरी तव्हांखे चवंदा भला अमर जलील जी अमर जलील जूं के ॿ कहाणियूं त ॿुधायो? तव्हां चवंदो साईं अमर जलील जूं कहाणियूं त खोड़ आहिनि, दिलि जी दुनिया बि हुनजी कहाणी आहे ऐं कपिल बाह जो वारिस बि हुनजी कहाणी आहे। तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त छिते कुते जो मौत कंहिंजी कहाणी आहे? छिते कुते जो मौत, तव्हां चवंदो साईं इहा अमर जलील जी कहाणी आहे। साणो साणो साह कंहिंजी कहाणी आहे? तव्हां चवंदो साईं इहा बि अमर जलील जी कहाणी आहे। अच्छा भला तव्हां इहो ॿुधाईंदो असांखे त छोॾो जेको कहाणी आहे उनजो लेखक केरु आहे? तव्हां चवंदो साईं छोॾो कहाणी जो लेखक आहे नजम अब्बासी। अच्छा भला खजीअ जो जिन कहाणी कंहिं लिखी आहे? तव्हां चवंदो साईं इहा कमर शहबाज़ जी कहाणी आहे। अच्छा वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो त शीशे जो घर कहाणी उनजो लेखक केरु आहे? तव्हां चवंदो साईं गुलाम नबी मुग़ल साहब। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा त भला इहो ॿुधायो तव्हां असांखे त हमीद सिंधीअ जी जेका पहिरीं कहाणी आहे उहा कहिड़ी आहे? तव्हां चवंदो साईं कारो रत। अच्छा वरी तव्हां खां इहो पुछनि था त बाबा आगा सलीम हांगकांग ऐं ऑस्ट्रेलिया जे सफ़र ते कुझु कहाणियूं बि लिखियूं आहिनि, तव्हां ॿुधाईंदो उन्हनि जा नाला? तव्हां चवंदो साईं आगा सलीम हिकिड़ी कहाणी लिखी पल पखीड़ा ऐं दर्द जा रिश्ता
ऐं अखियूं आरसियूं, यानी पल पखिड़ा, दर्द जा रिश्ता ऐं अखियूं आरसियूं, 3 कहाणियूं उन जूं आहिनि जेके हांगकांग ऐं ऑस्ट्रेलिया जे सफ़र ते मबनी आहिनि। ईअं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं सवालनि मां सवाल निकिरंदा। तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो त श्रंगार शाइरी जी शुरूआति कहिड़े दौर में थी आहे? तव्हां चवंदा साईं कलोड़ा दौर में। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधायो तव्हां असांखे त मदाहूं ऐं मनाजातूं इनखे असां कहिड़ी शाइरीअ में ॻणियूं था? तव्हां चवंदा साईं इनखे बि असां लोक शाइरीअ में ॻणियूं था। अच्छा, भला बाबा क्लासिकल शाइरी जूं के बि 2 सिन्फ़ूं ॿुधायो? तव्हां चवंदा साईं सोरठो ऐं दोहो। अच्छा, भला इहो ॿुधायो असांखे त मिरखां शेखनि जी जेका आहे उहा सुञाणप कहिड़ी आहे? तव्हां चवंदा साईं गीच जी शाइरा हुई। अच्छा, उनजो तालुक़ु बाबा कहिड़े दौर सां आहे? तव्हां चवंदा साईं सूमरनि जे दौर सां आहे। अहिड़े ई तरीक़े सां वरी तव्हां खां चवंदा भला ॿुधाईंदो असांखे त मज़मूननि जो किताबु हीरे जूं कणियूं कंहिंजो लिखियलु आहे? हिकिड़ो मज़मूननि जो किताबु आहे हीरे जूं कणियूं, ॿुधाईंदो कंहिंजो लिखियलु आहे? तव्हां चवंदा साईं इहो साधू हीरानंद जो लिखियलु आहे। भला चिणगूं कंहिंजो लिखियलु आहे किताबु? तव्हां चवंदा साईं तीरथ वसंत जो किताबु आहे। अच्छा, भला गुलफुल जेको किताबु आहे उन जो मौज़ू कहिड़ो आहे? तव्हां चवंदा साईं इहो मज़मूननि जो किताबु आहे। बाबा इन जा घणा भाङ आहिनि? तव्हां चवंदा साईं इन जा 2 भाङ आहिनि। ऐं भला इहो कंहिं लिखियो आहे? तव्हां चवंदा साईं इहो गुलफुल जेको किताबु आहे मज़मूननि जो इहो परमानंद मेवाराम जो किताबु आहे। अच्छा बाबा, इहे जेके मज़मून आहिनि कहिड़े रिसाले में छपिया हुआ जिन खे कंपाइल कयो आहे? तव्हां चवंदा साईं इहो जोत रिसाले में छपिया विया। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला सिंध में हैदर बख्श जतोईअ जी जेका हैसियत आहे उहा हिकु कहाणीकार वारी बि जेकॾहिं आहे त उन कहिड़े क़िस्म जूं कहाणियूं लिखियूं? तव्हां चवंदोसीं हुन तरक़ी पसंद सोच जे आधार ते कहाणियूं लिखियूं ऐं हुनजे कहाणियुनि में हारियुनि जा मसइला ऐं पीढ़ियल तबिके जा मसइला आहिनि। इन जे करे हुनजे कहाणियुनि जा नाला बि अहिड़ा ई आहिनि। सो अहिड़े ई तरीक़े सां ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी ऐं किसो अॻिते वधंदो। जेतिरो बि एतमाद सां ऐं जेतिरो बि सुठे नमूने सां तव्हां पंहिंजो इंटरव्यू ॾींदो, ॻाल्हि ॿोल कंदो त यकीनन तव्हांजा बेड़ा पार थींदा। सो उमेदु आहे त असांजूं हीअ वीडियोज़ तव्हांखे वणंदियूं, पसंदि ईंदियूं ऐं हिननि वीडियोज़ मां तव्हांखे फ़ाइदो बि थींदो। सो तव्हांखे वेंदे वेंदे गुज़ारिश आहे त असांजे वीडियोज़ खे पंहिंजनि दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो त जीअं इल्म जी हीअ लाट जेका असां ॿारी आहे उहा ॿियनि सभिनी दोस्तनि ताईं पहुचे ऐं घणे खां घणा माण्हू हुन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। सो मोकिलाणी आहे वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां ऐं ॿी कंहिं वीडियो में हाज़िर थींदासीं। सो जेॾां पेर तेॾां ख़ैर।